वालेकुम वेलकम टू सलापट एनसाइक्लोपीडिया। पाण ही प्रॉब्लम कंदासीं 3.10। हिनमें छा थो चए, कंहिं बि मीनारे जी चोटी तां किरायल पत्थर ज़मीन ताईं पहुचण में 5 सेकेंड लॻाए थो। मतिलबु मीनारे खां पत्थर उछलाइजे थो ऐं 5 सेकेंड लाहे थो, मतिलबु टाइम छा 5 सेकेंड हूंदो। ॿुधायो त मीनारो केतिरो ऊचो आहे। पाण मतिलबु हाइट मालूम पाण खे करणी आहे। जॾहिं त सकली तेज़ी 10 मीटर फी सेकेंड आहे। ठीकु आहे, पाण हाणे ही प्रॉब्लम कयो आहे। हिन में ॾिसो टाइम पाण जेको हुते कलेक्ट कयो हुयो हू 5 सेकेंड हुयो। हाइट मालूम करणी आहे, सकली तेज़ी लिखियल आहे 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर। ऐं जॾहिं तव्हां बाल उछलायो आहे मीनारे खां, तंहिं महिल तव्हांजे हथ में आहे त मतिलबु हुनजी इनिशियल वेलोसिटी घणी थींदी, वी आहे जेकी 0 आहे। ठीकु आहे, हाणे हाइट मालूम करण लाइ ही फार्मूलो आहे एच इज़ इक्वल टू वी आई टी प्लस 1/2 जी टी स्क्वायर। ठीकु आहे, हाणे जेकी जेकी शयूं हिते पाण खे मिलियल आहिनि हू पुट कयूं। वी आई 0 आहे त हिन करे हिन में वी आई जी जॻह ते 0 पुट कयो त टी बि 0 थी वेंदी, छो त पूरो टर्म ई 0 थी वेंदो। हिन करे जो कंहिं बि अदद खे कंहिं बि अंग खे 0 सां मल्टीप्लाई कबो आहे त उहो 0 थी वेंदो। बाक़ी छा बचियो 1/2 जी टी स्क्वायर। जी जी जाइ ते 10 रखियोसीं जेकी हिन जी वैल्यू आहे जी जी। ऐं टाइम छा आहे पाण वटि 5 सेकेंड आहे, त 5 सेकेंड जो स्क्वायर कयोसीं त ही 5 थियो। 5 जो स्क्वायर 5 त ही 10। हाणे ॿिनि जो खोड़ो पढ़ियोसीं 10 ते घणे भेरे लॻो 5 भेरे, त 5 खे ज़रब कयोसीं 25 सां त जवाबु आयो 125। 125 हाइट घणी थी 125 मीटर। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। ऐं चैनल सब्सक्राइब न आहे तो चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।